أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما يستوي البحران هذا عذب فرات سائغ شرابه وهذا ملح أجاج ومن كل تأكلون لحما طريا وتستخرجون حلية تلبسونها وترى الفلك فيه مواخر لتبتغوا من فضله ولعلكم تشكرون يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ذلكم الله ربكم له الملك والذين تدعون من دونه ما يملكون من قطمير إن تدعوهم لا يسمعوا دعاءكم ولو سمعوا ما استجابوا لكم ويوم القيامة يكفرون بشرككم ولا ينبئك مثل خبير ऐं ॿ दरिया बराबरि नथा थियनि हिकु अहिड़ो मिठो आहे जेको उञ विसाए छॾे थो ऐं उन जो ज़ाइक़ो ख़ुशगवार आहे वहादा मिल्हुन उजाज ऐं ॿियो खारो कड़ो आहे ऐं हर हिक मां तव्हां मच्छियुनि जो ताज़ो गोश्त खाओ था ऐं उन मां अहिड़ो ज़ेवर कढो था जेको तव्हांजे पाइण जे कमु अचे थो ऐं तव्हां ॾिसो था उन जे अंदरि ॿेड़ियुनि खे त उहे पाणीअ खे फाड़ींदे हलनि थियूं त जीअं तव्हां अल्लाह जे फज़ल खे ॻोल्हियो ऐं त जीअं तव्हां शुक्र अदा करियो हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ॿ दरिया बराबरि कोन्हनि हिकिड़ो मिठो आहे जंहिंजो पाणी जेको आहे सो उन सां उञ विसामी थी वञे ऐं उन जो पाणी जो जेको ज़ाइक़ो ख़ुशगवार आहे ॿियो वरी कड़ो ऐं खारो जंहिंखे पाण समुंड था चऊं वमिन कुल्लिन ताकुलून हर हिकु मिठे मां ऐं कड़े मां इन्हनि ॿिन्ही समुंडनि मां ॿिन्ही दरियाउनि मां तव्हां मच्छी कढो था ऐं मच्छी जेको ताज़ो मच्छी जो गोश्त तव्हां खाओ था ऐं अहिड़ो ज़ेवर कढो था जेको तव्हांजे पाइण जे इस्तेमाल में अचे थो ज़ीनत जो ज़रियो बणिजे थो ऐं तव्हां ॾिसो था ॿेड़ियुनि खे त उहे इन दरिया खे जे पाणीअ खे फाड़ींदे करे हलनि पियूं ऐं छाजे लाइ त जीअं तव्हां अल्लाह जो फज़ुल ॻोल्हियो अल्लाह जो फज़ुल माना रोज़ी खे हासिल करणु अल्लाह जो फज़ुल इहा क़ुर पाक जो हिकिड़ी इस्तिलाह आहे ऐं इन मां मुराद आहे रोज़ी ऐं इन में इशारो आहे इन ॻाल्हि जे तरफ़ त रोज़ीअ खे इंसान जेको आहे सो पंहिंजे हथनि जी ताक़त जो करिश्मो सम्झे थो हालांकि हक़ीक़त इहा आहे त इहो अल्लाह जो फज़ुल आहे जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जो फज़ुल न हुजे त इंसान जूं जेतिरियूं बि कोशिशूं आहिनि उहे सभु नाकाम थी वञनि ऐं उन जी कोशिश जेका आहे उहा पंहिंजे नतीजे ते न पहुचे पर इंसान कोशिश करे थो ऐं अल्लाह पाक उन जे कोशिश खे नतीजे वारो बनाए करे ऐं पोइ अल्लाह ताला उन खे रोज़ी नसीब करे थो त इहो अल्लाह जो फज़ुल आहे ऐं तव्हां शुक्र अदा कयो अॻियां अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह ताला राति खे ॾींहं में दाख़िल करे थो ऐं ॾींहं खे राति में दाख़िल करे थो ऐं सिज ऐं चंड खे अल्लाह ताला कम में लॻाए रखियो आहे उन्हनि मां हर हिकु मुक़ररु वक़्त जे लाइ जेको आहे सो हलंदो रहे थो रवां दवां रहे थो राति खे ॾींहं में अल्लाह ताला दाख़िल करे थो इहो ऊन्हारे में जो ऊन्हारे में जेको आहे सो ॾींहुं वॾो थी वञे थो ऐं राति जो कुझु हिसो ॾींहं में दाख़िल थी वञे थो यूलिजुल नहार फिल लैल ॾींहं खे अल्लाह ताला राति में दाख़िल करे छॾे थो इहो सियारे में
जो सियारे में राति जेका आहे उहा वॾी थी वञे, मसलन हींअर रातियूं हाणे वॾियूं थियणु शुरू थियूं आहिनि, ऐं जीअं सर्दी ईंदी त राति वॾी हूंदी, ॾींहुं नंढो हूंदो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन सिज खे ऐं चंड खे जेको आहे सो कम में लॻाए छॾियो आहे, इंसाननि जे कम में लॻा पिया आहिनि, ख़िदमत कनि पिया, ऐं इन मां हर हिकु हिकिड़े मुक़ररु वक़्त ताईं हलंदो रहंदो ऐं रवां दवा रहंदो। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम लहुल मुल्क, इहो आहे अल्लाह तव्हांजो परवरदिगार, लहुल मुल्क सॼी बादशाही उन जी आहे। वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही मा यमलिकून मिन क़ित्मीर, ऐं उन अल्लाह खे छॾे जिन खे तव्हां पुकारियो था उहे खजूर जी खखीअ जे खल खे बि खल जेतिरो बि जेको इख़्तियार नथा रखनि। खजूर जी खखी जेका आहे उन ते बारीक परदो थिए थो अछो, उन खे क़ित्मीर चइबो आहे। क़ित्मीर जा जे बराबरि बि ए माण्हू जेके अल्लाह जो ग़ैर आहे उहे एतिरो बि इख़्तियार नथा रखनि जिन खे तव्हां पुकारियो था। इन तदऊहुम ला यस्मऊ दुआअकुम, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पुकारींदव त पोइ तव्हांजी दुआ खे बि तव्हांजी पुकार खे ॿुधी कोन था सघनि। वलौ समिऊ मस्तजाबू लकुम, ऐं जेकॾहिं ॿुधी वठनि तॾहिं बि तव्हांखे जवाबु नथा ॾेई सघनि। वयौमल क़ियामत यकफुरून बिशिरकिकुम, ऐं ख़ुदि क़यामत जे ॾींहुं तव्हांजे शिरक जी तरदीद कंदा। वला युनब्बिउक मिस्लु ख़बीर, अहिड़ी ज़ात जेका तमामु शयुनि खे मुकमल तौर ते ॼाणण वारी आहे, उन जे बराबरि ॿियो को तव्हांखे सही ऐं हक़ीक़ी ॻाल्हि नथो ॿुधाए सघे। अल्लाह पाक ॿुधाए पियो हक़ीक़तूं त इहो ई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक, नस्तगफिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन। सुब्हानल्लाह।